दोस्तों पंजाबी ड्रामे में हाणे अचण वारा एपिसोड तमामु बहितरीन अदाकारनि जो जेको सो एंट्री थियण वारो आहिनि। दोस्तों हिन ड्रामे में जेको सो राति तव्हां ॾिठो असद खान कुरैशी जी एंट्री थी धमाकेदार ज़बरदस्त। मूंखे त तमामु घणी पसंदि आई। अगर तव्हांखे पसंदि आई त कमेंट सेक्शन जे ज़रिए ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों असद कुरैशी अचण सां ई ड्रामे में 8-10 चंड लॻी विया आहिनि। दोस्तों असद साहब जा वारनि जे कटिंग ऐं हिनखे जेको आहे सो नीरो वॻो हंगी ठहंदो आहे। असद साहब माशाल्लाह ज़बरदस्त जेको आहे सो हुनजो गेटअप माना छोकिर माना ज़बरदस्त। मूंखे तमामु वॾो हाणे तव्हांखे मामा लालू ॾिसण वटां मिलंदो ऐं ॿी हिकिड़ी छोकिरी सोनू मिर्ज़ा तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। दोस्तों ॾिसिजो जेको रावल खान पंहिंजी माई सां हाणे मोहबत कुर्ब ॾसींदो छो त हुनखे थी वियो आहे त हाणे ईअं मूंसां मोहबत करे थी हले छा। ॾिसिजो इहा छोकिरी धोखो ॾींदसि हिन रावल खे। बाक़ी दोस्तों हीअ जेको आहे सो दरिया ख़ान ईअं वापसि कोन ईंदो शेरल ऐं मुराद छो जो हीअ माना हिनखे तमामु बहितरीनु असद साहब खे करेक्टर जेको आहे बहितरीनु आहे। ॾिसिजो असद साहब माना तमामु जेको आहे सो बहितरीनु करेक्टर आहे। मूंखे त तमामु घणो मज़ो आयो। अगरि तव्हांखे मज़ो आयो त कमेंट सेक्शन जे ज़रिए पंहिंजे ज़रूरु राय ॾींदा। वीडियो पंहिंजी पुॼाणी त अगरि अपडेट्स लाइक शेयर सब्सक्राइब कंदा।